हिन वीडियो में असां कोशिशि कंदासीं त असां हिकिड़ो कॉन्ग्रुएंट एंगल यानी हिकु मुमासिल ज़ावियो ठाहियूं। असां हिकु पेन जो इस्तेमालु कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी स्केल यानी रूलर जो इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां पोइ असां हिकु पिलकार जो इस्तेमालु कंदासीं यानी कंपस जो इस्तेमालु कंदासीं। हाणे हीअ जेका कंपस आहे इहा कंपस इस्तेमालु थींदी आहे गोल दायरा ठाहिण लाइ, ऐं हिकु आम कंपस आहे जेका आम तौर ते तव्हां वटि बि हूंदी आहे। ऐं इन में असां अगरि ॿिनि पॉइंट्स जे विच में इनखे रखी करे गोल घुमायूं त असांखे दाइरो बि मिली वेंदो ऐं ॿ पॉइंट्स बि मिली वेंदा। अचो त हाणे ठाहिणु शुरू था कयूं। हाणे असां वटि इहा एंगल आहे ऐं असांखे इन एंगल जहिड़ी ॿी एंगल यानी कॉन्ग्रुएंट एंगल ठाहिणी आहे। त मां हिकिड़ो पॉइंट खणां थो जितां मुंहिंजी ॿी एंगल शुरू थींदी। हाणे लाज़िम न आहे त जहिड़ी इहा एंगल आहे ॿी एंगल बि बिल्कुलु इन जहिड़ी ई हुजे। अगरि उनजो ज़ावियो मुख़्तलिफ़ आहे, उहा ॿी जॻह तां शुरू थिए थी या हेठि आहे या मथे आहे, उन सां बि थी वेंदो, बसि एंगल जो जेको वैल्यू आहे उहो बराबरि हुजे। मिसाल जी हाणे मां सिधी लीक ठाहियां थो, तव्हां ॾिसंदव त हिन पहिरीं एंगल में सिधी लीक न आहे ऐं उहा ॿिए क़िस्म सां आहे, पर कॉन्ग्रुएंट जो मतिलबु हूंदो आहे त हिकु जहिड़ियूं मुमासिल। हाणे अचो ॾिसूं, असां पिलकार खे कंहिं बि हिकिड़े रेडियस ते सेट कंदासीं। कोई बि रेडियस हुजे उन सां फ़र्क़ु नथो पवे, पर रेडियस हिकिड़ो मख़सूसु रखिणो आहे असांखे, ऐं उन सां असां हिकिड़ो दाइरो यानी हिकिड़ी आर्क ठाहे छॾींदासीं ऐं उन आर्क जेका ॿिन्हिनि पॉइंट्स जेके लाइन में ॿई पॉइंट्स आहिनि उन्हनि खे कटे। त हाणे तव्हां ॾिसंदव त असां जेका इहा आर्क ठाही आहे इहा असांजी मिलियल एंगल जे ॿिनि पॉइंट्स खे कटे रही आहे। त असां इन्हनि खे पॉइंट बी ऐं सी जो नालो ॾेई छॾींदासीं, ऐं जिते असांजी एंगल शुरू थिए थी त उनखे असां छा नालो ॾींदासीं, उनखे ॾींदासीं पॉइंट ए। त हाणे असां वटि हिकिड़ो मतिलबु डिस्टेंस सेट थी वियो आहे, ऐं उहो साॻियो ई डिस्टेंस बग़ैर रेडियस खे तब्दील करे असां जेका ॿी एंगल ठाही आहे उते रखंदासीं ऐं उते बि हिकिड़ो दाइरो पाए छॾींदासीं। त हाणे असांखे ॿ पॉइंट्स मिली वेंदा। हिकिड़ो उहो पॉइंट जिथे इहा सर्किल कट करे थो उनखे असां डी जो नालो ॾियूं था, ऐं ॿियो ई जो नालो ॾियूं था उन पॉइंट खे जिथां असां शुरू कयो आहे। हाणे असांखे ख़बर कीअं पए त असां जेका एंगल था ठाहियूं उहा साॻी ई ठहे। कॉन्ग्रुएंट एंगल ठाहिणी आहे, असांखे मुमासिल ज़ावियो ठाहिणो आहे। त उहा ठाहिण जे लाइ असां जेको मुफ़ासिलो आहे सी ऐं बी जे विच में, यानी जेका उन ॿ एंगल आहे उन ॿिनि पॉइंट्स जे विच में जेतिरो मुफ़ासिलो आहे, असां पिलकार खे उते सेट कंदासीं ऐं उन साॻे ई रेडियस ऐं उन साॻे ई मुफ़ासिले खे खणी करे असां, जीअं मिसाल मां हिते दाइरो ठाहियां थो त हिते ख़बर थी पवे थी ॿ पॉइंट्स पाण में हिते त कट करनि, त मां साॻे ई तरीक़े सां उहा पॉइंट जेका असां डी आहे उतां हिकिड़ो दाइरो ठाहींदुमि। त हिकिड़ी असांखे कट करण वारी जॻह मिली वेंदी, हिकिड़ी अहिड़ी जॻह जिथां उहा कट करे रही आहे उन सर्किल खे जेको असां ई खां ठाहियो हुयोसीं। हाणे अचो त इन पॉइंट ते असां इनखे नालो था ॾियूं पॉइंट एफ, ऐं इनखे पाण मिलायूं था पॉइंट ई सां। पॉइंट ई सां मिलाइण खां पोइ असांखे हिकिड़ी एंगल मिली वेंदी। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त छा जेका एंगल असां ठाही आहे इहा एफ डी ऐं ई जे विच में छा इहा बराबरि आहे एंगल ए बी सी जे। इहा ख़बर कीअं पवंदी? अगरि असां गौर कयूं त ए बी ऐं सी जे विच में अगरि बी सी खे असां कनेक्ट करे छॾियऊं त असां वटि हिकिड़ो ट्रायंगल ठही वेंदो, ऐं साॻे तरीक़े सां एफ डी ऐं ई में एफ ऐं डी खे अगरि असां कनेक्ट करे छॾियऊं त असां वटि हिकिड़ो ट्रायंगल ठही वेंदो। हाणे हिन ट्रायंगल में जेके कुंडियूं आहिनि उन्हनि जी अगरि असां माप ॾिसूं त ए ऐं सी बराबरि आहे, ए ऐं बी बराबरि आहे, ई ऐं डी बराबरि आहे, ऐं ई ऐं एफ बि बराबरि आहे, ऐं एफ ऐं डी असां बाद में हिकु जेतिरो रेडियस खणी करे वरी खयों हुयोसीं उहो बि बराबरि हुयो। त असां वटि हिकिड़ो ट्रायंगल ठही वियो आहे, ऐं हिन ट्रायंगल जूं जेके बी ऐं सी वारी साइड आहे ऐं एफ ऐं डी वारी साइड आहे इहे बि पाण में बराबरि आहिनि। त मतिलबु असां वटि इहो हिकिड़ो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहे जंहिंजा टई पासा बराबरि ऐं हिकु जेतिरा आहिनि। ऐं जॾहिं टई पासा हिकु जेतिरा हूंदा त मतिलबु उनजे अंदरि एंगल जेका आहे उहा बि साॻी हूंदी।